ज़िले ठटे जे कोस्टल हाईवे जो मशहूर ॻोठ अली मोहम्मद जत हिकु अहिड़ो पुठिते पियल ॻोठ आहे जेको अॼु ताईं बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रहियो आहे। हिन ॻोठ जा रहवासी बुनियादी तौर ते माहीगीरी ऐं मालदारी ते दारोमदार रखनि था। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त जदीद तरक़ियाती मंसूबनि जे अचण बावजूद बि हीउ ॻोठ अञा ताईं ऊंदाहिन बेरोज़गारी ऐं बेवसी जो शिकार आहे। तरक़ियाती मंसूबो बि ॻोठाणनि लाइ अज़ियत बणिजी वियो आहे। इलाइक़े में विंड पावर प्रोजेक्ट, हवाई तवानाई जो मंसूबो लॻण जे बावजूद बि ॻोठाणनि जी ज़िंदगी में को बि सुधारो न आयो आहे, बल्कि इन्हनि जी तकलीफ़ुनि में ॾींहों ॾींहुं वाधारो थी रहियो आहे। ॻोठाणनि हैदर जत, रफ़ीक जत, गुलाम हुसैन जत, अहमद जत, गुलाम जत ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रोज़गार जा ज़रिया मुतासिर थिया आहिनि। मच्छी मारण वारियूं रिवायती वाटूं बंदि कयूं आहिनि, जंहिं सबबि आमदनी जो वाहिद ज़रियो ख़तरे में पइजी वियो आहे। मालदारी ते पाबंदियूं, विंड पावर प्रोजेक्ट इंतज़ामिया पारां माल चाढ़ण ते मुकमल पाबंदी मड़ी वई आहे। मच्छी मारण जी गाॾियुनि खे रोड बंदि करे छॾियो आहे, जंहिं सां असांजो कारोबार सख़्तु मुतासिर थींदो पियो वञे। जॾहिं त ॿियनि इलाइक़नि में विंड पावर कंपनी पारां इलाइक़े वासियुनि खे सहूलियतूं ॾिनियूं वियूं आहिनि, पर अली मोहम्मद जत ॻोठ खे कंहिं बि क़िस्म जी सहूलियत न मिली आहे। असां मुख़्तलिफ़ इदारनि में दरख़्वास्तूं पिणु दाख़िल कराइण बावजूद को बि खड़तेल न आहे निकिरी सघियो। ॻोठाणनि MPA हाजी अली हसन ज़रदारी, MNA सादिक अली मेमून, ज़िले काउंसिल चेयरमैन अब्दुल हमीद पंवर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कंदे चयो त असांजे मसइलनि जो हल कयो वञे। ॿी सूरत में असां एहतिजाज जो दायरो वधाइण जो हक़ महफ़ूज़ रखूं था।